بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء ربكما تكذبان يخرج منهما اللؤلؤ والمرجان فبأي آلاء ربكما تكذبان صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह जा लख शुक्राना जय मालिक करीम असां के हिन भलारी महफिल में हाज़िरी जी तौफीक बख्शिया अल्लाह जा एहसान इनाम अणगणिया रब जी नेमतुन के अगर गणण चाहियूं त गणे नथा सघूं गाइण चाहियूं त गाए नथा सघूं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु जो हर पल हर घड़ी हर लम्हे वड फुड़ा बसी रहा है कुरान पाक में जा रहमान सूरत जो चंद आयतूं मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि इन्हनि मुबारक आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला पंहिंजे एहसाननि पंहिंजे इनामनि पंहिंजे थोरनि मज़ा कुझु एहसाननि जो ज़िक्र फरमायो आहे करीम रब हिन आयतुनि में सकलान यानी बिन वडी मखलूक सा मुखातिब थींदे इंसानन ऐं जिन्नन सा मुखातिब थींदे पंहिंजा मुख्तलिफ एहसान ऐं थोरा ॼाणाया आहिनि ऐं हर आयत जे पुठियां रब्बुल आलमीन जल्ल शानो हिकिड़ो सुवाल पुछो आहे ते बानो को ही नेमत कयमि ही एहसान कयमि ही थोरा कयमि अञा बि एहसान जो शुक्रानो न अदा कंदो अञा बि इन्हनि नेमतुनि जो तव्हां इनकार कंदो उन्हनि अज़ीम नेमतुनि जन सां अल्लाह इंसाननि ऐं जिन्ननि खे नवाज़ियो आहे उन्हनि मज़ा हिकु ख़ासि नेमत जो तज़किरो हिननि आयतुनि में रखियो हिकिड़ा सुभाणे अल्लाह चओ था ॿिया वात में मुंग विझूं वेठा आहियो अलाए को साईं लोड़ाई झॼो जो त सुभाणे अल्लाह न चइजो साईं त ख़ुशि थींदा त अल्लाह जो ज़िक्र कयो त सुभाणे अल्लाह चओ रब जो नालो वठो त रब जी रहमत वसे दिलियूं हाज़िर कयो त मां रब जो क़ुरान पढ़ा मरजल बहरैन यल्तक़ियान अल्लाह बिन दरियानि खे गॾु वहायो बिन दरियानि खे गॾु वहायो जेके गॾिजी वहनि था पिया वहंदा रहनि था बैनहुमा बरज़खुन ला यब्ग़ियान उन्हनि जे विच में हिकिड़ो पर्दो आहे जे हिक ॿिए ते चढ़त नथा कनि हिन जो पाणी हेॾे नथो वञे हिन जो पाणी हेॾे नथो वञे पंहिंजी लिमिट में पंहिंजे हद में पंहिंजे दायरे में ॿई दरिया हलनि था पिया बिन दरियानि जो अल्लाह ज़िक्र कयो पोइ रब फरमायो फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ए जिन्नो ए इंसानो वो पंहिंजे रब जे कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा अल्लाह जेके तव्हां ते थोरा कया आहिनि न उन्हनि थोरनि मां कहिड़े कहिड़े थोरे जो इनकार कंदो इते कुरान जा लफ़्ज़ आहिनि रब्बिकुमा तव्हां ॿिन्ही
मखलूक नई मखलूक सभिनी तफसीर लिखियो आहे त कुमा जो तस्नीअ जो ज़मीर इंसान ऐं जिन ॿिन्ही मखलूक सां अल्लाह मुखातिब आहे। इहे जेके थोरा कयमि इहे जेके एहसान कयमि रुॻे इंसाननि ते न पर जिन्ननि ते बि इहे मुंहिंजा थोरा इन्हनि ॿिनि दरियाउनि जो गॾिजी वहाइण इहो मूं रब जो एहसान आहे। इंसाननि ते बि एहसान आहे जिन्ननि ते बि एहसान आहे ज़मीन वारनि ते बि एहसान आहे आसमान वारनि ते बि एहसान आहे। रब थो फरमाए त ए इंसानो ए जिन्नो मुंहिंजे इन्हनि नेमतुनि मां कहिड़ी नेमत जो तव्हां इनकार कंदो? तव्हां इकरार था कयो या इनकार था कयो? रब जे नेमतुनि जो इकरार आहे या इनकार आहे? इकरार आहे। अलाह मदीनो ॾेखारींदो पोइ अॻिते रब थो फरमाए बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान ये ॿ दरिया जेके तव्हां ते मूं रब थोरो कया आहिनि गॾाई वहाया आहिनि। सिंध में रुॻे हिकिड़ो दरिया थो वहे सिंधु नदी। पंजाब में 5 दरिया आहिनि पर 5 ई धार सतलज जुदा रावी जुदा ब्यास जुदा हर दरिया जुदा वाकुरो जुदा पर रब फरमाए थो इहे 2 दरिया मूं गॾाई वहाया आहिनि इहो मुंहिंजो थोरो ऐं दरिया वहंदा आहिनि त वैरान ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि उजाड़ धरतियूं बंजर धरतियूं आबाद थींदियूं आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पाणी ज़िंदगी आहे पाणी न हुजे रमज़ान जा रोज़ा जन रखिया आहिनि तव्हांखे ख़बर हूंदी हिकिड़े ॾींहुं पाणी नथो मिले सो रुॻे 4 कर मवाली रखियो रोज़ो अचे लॻे त ॿार हाणे सिच खे ॾिसे फंक्शन थी टंगियल न हाणे कंहिं ॿुधे त टंगियल न उन जो लॻी बर्दाश्त न पियो करे छो त पाणी ज़िंदगी आहे पाणी जियापो आहे वजलना मिनल माए कुल शैइन हई पाणी वजह सां हर शइ खे जियापो समझो था ॻाल्हि खे। इंसाननि जो ज़िंदगी जो दारो मदार पाणी ते जानवरनि जे ज़िंदगी जो दारो मदार वण ॿूटा पोखूं सायूं वण फसल अनाज सब्जियूं भाॼियूं दालियूं अड़ई जन घरनि में रहियो पियो इहे घर पाणी न हुजे सीमट जुदा रेती जुदा मिलाए त ॾेखार त मां ॾिसां न सिर ठाहे त ॾेखार त मां ॾिसां न पाणी खां सवाइ सिर ठहंदी पाणी खां सवाइ मसालो मिलंदो सीमट जो मोह पंहिंजो रेती जो मोह पंहिंजो मिस्त्री जो मोह पंहिंजो मज़दूर पुट पाणी आहे त सभु कुझु आहे पाणी न आहे त कुझु न आहे। रब तो फरमाए 2 दरिया वहाया तुमने ये तव्हां ते थोरो एहसान आहे पोइ तव्हां मुंहिंजे कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो चओ मुंहिंजा मौला सां इनकार कोन था कयो मञो था रब जे थोरनि खे मञो था। अॻिते रब अॻी आयत में फरमायो यख़रुज मिनहुमल लुअलुअ वल मरजान इहे 2 दरिया जेके गॾु वहनि था न इन्हनि मज़ा पाणी त निकिरे वारो आहे पर इन्हनि मां मोती लाल मरजान निकिरनि था हीरा लाल जवाहर तव्हांखे ख़बर आहे न मोतियुनि जा मुल किरोड़ हूंदा हीरनि जा मुल किरोड़नि खां बि मथे हूंदा आहिनि चांदी जो मुल आहे सोन जो मुल आहे पर हीरा अणमुल हूंदा आहिनि अणमुल्हा हूंदा आहिनि उन्हनि जो मुल केरु करे न सघंदो आहे। रब थो फरमाए इहे 2 दरिया जॾहिं गॾु वहनि था त इन्हनि दरियाउनि मज़ा माणिक मोती हीरा लाल निकिरनि था
जेके तव्हांजे फ़ाइदे वारा आहिनि। पोइ अॻिते रब वरी पुछे थो फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ए जिन्नो ए इंसानो को पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। इहो दरियाहनि जो वजूद नेमत, इन्हनि जो वहण नेमत, गॾजण नेमत, इन्हनि मथां हीरा ऐं मोती निकिरण नेमत, कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो। अक्सर मुफ़स्सिरनि चयो आहे त इहे बस दरिया आहिनि, हिकिड़ो खारो आहे ॿियो मिठो आहे, बस समुंड गॾु रब वहाया आहिनि। ऐं हिन दौर में बि उहे ॿ समुंड मौजूद आहिनि, हिकिड़ो खारो आहे ॿियो मिठो आहे, विच में न परतो आहे न को विच में को पार्टीशन थियल आहे, पर कुदरत उन्हनि ॿिन्ही खे सेपरेट कयो आहे, जुदा कयो आहे। खारो मिठे में नथो वञे, मिठो खारे में नथो वञे, ऐं उतां हीरा मोती निकिरनि था। इहा आम माना आहे जेका आम मुफ़स्सिरनि कई आहे, पर मां तव्हांखे टिनि किताबनि जा हवाला थो ॾियां। हिकिड़ो तफ़सीर सालबी जिल्द 9 सुफ़्हो नंबर 192, ॿियो किताब आहे तफ़सीर दुर्र मंसूर जिल्द 7 सुफ़्हो नंबर 697, टियों किताब आहे फैज़ुल क़दीर जिल्द 2 सुफ़्हो नंबर 80। इन्हनि टिनी तफ़सीरनि लिखियो आहे इहो कौल त इहे ॿ दरिया छा आहिनि, इन मां निकिरण वारा मोती मरजान छा आहिनि। इन हदीस खे रिवायत करण वारो मदीने वारे साईं जो सौट हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास को रिवायत करे त इन टिनि दरिया जेके रब गॾु वहाया आहिनि, इन मां मुराद हिकिड़ो दरिया बहादुरी जो, पहलवानी जो मौला अली आहे, ॿियो दरिया इफ़्फ़त असमत पाक दामनी जो दरिया हज़रत बीबी फातिमतु ज़हरा। सुभान अल्लाह। अली हिम्मत जो दरिया हुआ, अली पहलवानी जो दरिया हुआ, अली बहादुरी जो दरिया हुआ, अली इबादत जो, तहारत जो, तक़वा जो दरिया हुआ। ऐं फातिमतु ज़हरा इहा इफ़्फ़त असमत पाक दामनी जो दरिया हुआ, इबादत जो दरिया हुआ, मेहनत रियासत जो दरिया हुआ। इन्हनि ॿिन्ही खे रब गॾु वहायो। तव्हांखे ख़बर आहे त अलीअ जी विलादत किथे थी, मौला अली किथे जाओ ॻाल्हायो। मुस्तदरक हाकिम में इमाम हाकिम रिवायत आंदी आहे त हज़रत अली साईं जी विलादत थी गरब जे घर काबे में। किथे थी, किथे थी? हज़रत अली जी विलादत थी काबे में, अल्लाह जे घर में। ऐं फातिमतु ज़हरा जी विलादत थी रसूलुल्लाह जे घर में। घोट अल्लाह जे घर में आयो, कुंवार रसूलुल्लाह जे घर में आयो। हो घर घरनि में बेमिसाल, हे दर दरनि में बेमिसाल, घोट घोटनि में बेमिसाल, कुंवार कुंवारियुनि में बेमिसाल। हाय 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 मर चल सहरे रब इन्हनि ॿिन्ही दरियाउनि खे पाण में गॾायो। विच में इफ़्फ़त ऐं असमत जो परतो आहे। अली फातिमा ते तजावुज़ नथो करे, फातिमा अलीअ ते तजावुज़ नथी करे, हर को पंहिंजी घरनि में ज़ाल मुड़ुस सम्झो था काॾे मुंहुं मरियम जो काॾे टंडो न यार। हाणे शुरूआत थींदी न, शादी जी शुरूआत हणंदा टक्कर। तव्हां वटि त कोन हूंदा करोड़नि में। पोइ ईंदा साईं लोड़े वारा, महिरबानी कजांइ ज़ाल नथी थिए को तावीज़ विझी ॾे। अड़े सदोरा तो शुरूआती टक्करनि सां कयण ला टक्कर मार। सम्झो था न, ये टक्कर न हणंदा कयो, टक्कर जो नालो ई ख़तरनाक आहे। ज़ाल मुड़ुस सां नथी थिए, मुड़ुस ज़ाल सां न, चंड उगी पई, शुरूआत थी टक्कर। पाण सॼी ज़िंदगी आहे
समझो था न जे घर में कहती हूंदी आहे न जे घर में क्रोध हूंदो आहे न उन घर मां ख़ैर बरकत अमन आफ़ियत मोकिलाए मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे मुंहिंजी मुलाक़ात थी हज़रत साईं क़िबला मीर मोहम्मद लोढ़ी शरीफ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो लख रहमतूं हुजनि संदन मज़ार कचहरी में वेठासीं वो साईं जन हिकिड़ी हदीस मूंखे ॿुधाई मां हदीस जो हिकिड़ो नंढो तालिब इल्म आहियां मूं अॼु ताईं उहा कंहिं बि किताब में अॼु ताईं न पढ़ी आहे पर साईं लोढ़े वारनि खां ॿुधी ऐं मुंहिंजो दिलि चवे थी त जेको अल्लाह जे वली हज़रत मीर साईं रहमतुल्लाह अलैह इहा रिवायत बयान कई त हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं हज़रत अली साईं खे फरमाया अली तूं नमाज़ पढ़ हज़रत अली साईं अर्ज़ कई या रसूल अल्लाह तव्हां नमाज़ पढ़ायो हुजूर जन फरमाया अली तूं नमाज़ पढ़ हज़रत अली साईं अर्ज़ कई या रसूल अल्लाह तव्हां नमाज़ पढ़ायो वरी टियों भेरो साईं जन फरमाया अली तूं नमाज़ पढ़ अली साईं अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजी हिम्मत जो मां तव्हांजे ॾींदी हबीबा अमा पढ़ाई आखिर नमाज साईं जन पढ़ाई मदीने वाले साईं नमाज पढ़ाई नमाज पढ़ाए हज़रत अली ने निहारे फरमायो अली अॼु जेका न गहती कई साईं लोढ़े वारे जा लफ़्ज़ अली अॼु जेका न तो गहती कई इहा गहती जे समुंडनि ते पवे हां त समुंडनि जा पाणी बि सुकी वञे बुढ़ा जॾहिं घरनि में गहतियूं थींदियूं ज़ाल मुड़ुस जा झगड़ा ऐं न्याय झेड़ा ऐं फसाद थींदा आहिनि ख़ैर बरकत घरनि मां मोकिलाए वेंदी आहे अल्लाह तो फरमाए त ही जोड़ो मूं रब अहिड़ो मिलायो आहे जो हिक ॿिए सां लड़ाई न आहे हिक ॿिए ते तजावुज़ न आहे अली पंहिंजे रंग में आहे फातिमा पंहिंजे रंग में आहे इन्हनि खे रब गॾु वहायो आहे गॾु रहायो आहे गॾु इहे दरिया आहिनि इहे नेमतुनि ऐं राहतुनि जा इहे उम्मत जे लाइ रहमत जा दरिया वरी खणी वई वरी शइ खणी वई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब्दुल्लाह बिन अब्बास तो फरमाए मरजल बहरैन यल्तकियाने क़ाल अलीयुन व फातिमा ज़हरा ये दरिया जेके रब कटाया आहिनि पाण में मिलाया आहिनि जोड़ जोड़िया आहिनि हिकिड़ो दरिया अली आहे ॿियो दरिया फातिमा ज़हरा यख़रुजु मिनहुमल लुलु वल मरजान उन्हनि ॿिन्ही मंझां मोती लाल जवाहर निकिरनि था अल लुलु वल मरजान क़ालल हसन वल हुसैन ये हीरा ये मोती ये मणक ये लाल जवाहर हिकिड़ो इमाम हसन वा ॿियो इमाम हुसैन खोट बेमिसाल कुंवार बेमिसाल त पैदा थियण वारा बच्चा बि बेमिसाल अली सारे अरब जो सरदार अली सारी दुनिया जे वलियन जो सरदार फातिमा सारी दुनिया जे औरतुन जी सरदार हसन ऐं हुसैन जन्नत जे हड़नी जवानन जा सरदार जे घर में आया यो घर घर जो सरदार जे शहर में आया
इहो शहर शहरनि जो सरदार जेका ॿोली ॻाल्हायूं इहा ॿोली ॿोलियुनि जी सरदार जे ज़माने में आया इहो ज़मानो ज़माननि जो सरदार रब जो फरमाए त इहे मोती ऐं मरजान इहे लोलू ऐं मोती तव्हां ॾे जेके आया से हसन ऐं हुसैन ये तव्हां ते मुंहिंजो थोरो अथव तव्हां ते एहसान अथव फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान पोइ जिन्नो पोइ इंसानो तव्हां पंहिंजे रब जे कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो पंजो मदीने वारो साईं पाण खेमे जे दर ते वेठा हुया हुजूर जे हथनि में हिकिड़ो नेसो हुयो नेसे खे हीअ खोड़ियो उन ते नेसो खुतल हिन खेमे में अंदर 4 शख्सियतूं आहिनि पंजी ज़ात मुझे मिठे मोहम्मद करीम जी सुन हबीब उन खेमे जे दर ते पंहिंजे मेज़े सां सेक लॻाए हुज़ूर खेमे जे दर ते वेठा आहिनि ऐं खेमे जे अॻियूं सहाबनि जी जमायत गॾु हुई असाबी खेमे जे अॻियां मुश्ताक निगाहूं मुस्तफ़ा जे मुखड़े में अॼु अखियूं छॾियो छिबण मां यार जो दीदार कयां अॼु अखियूं छॾियो छिबण यार जो दीदार कयां यार जो दीदार कयां ओ सरदार जो दीदार क्या अज क्यों छड़ियो यार जो दीदार क्या अज क्यों छड़ियो असां वञूं नज़रूं हुज़ूर जे मुखड़े में ओ जदो हुज़ूर हीअं मुबारक मथे कयो जेका दाल चमण जे लाइ साईं जनीअ जो कंध मुबारक मथे खयो त असां जूं निगाहूं मुस्तफ़ा जे चेहरे में उन्हनि जा कन मुस्तफ़ा जे आवाज़ ॿुधण जे लाइ मुश्ताक़ निगाह लगाए वे रात काटो न चोरी न इहा खड़ी मुस्तफ़ा जे मुखड़े ते कन मुतवज्जे थिया अखियूं मुंतज़िर ज़हन मुंतशिर हर कंहिंजी निगाह मुस्तफ़ा जे मुखड़े में हुज़ूर दे निहारन पिया ओ जो ज़बाने नबूवत चुरी हुज़ूर जन गुफ्तगू फरमाई जॾहिं तो बोली चपन के चोली गंढूं ऐं माखियूं मखण तो घोली जॾहिं तो बोली चपन के चोली गंढूं ऐं माखियूं तो घोली अखर अखर वाले मोती माणिक इहे त कंहिंजो ख़िताब नाहे ओ जान जाना ओ शाह जग में जो सी जवाब नाहे ओ जान जाना ओ शाह जगन में तो जो जवाब नाहे
जगह पे सजी हुआ सवाली खाली छड़ियो हुजे तो ये लिखो के किताब बनाए सवाली खाली छड़ियो हुजे तो ये लिखो के किताब बनाए हुजूर गुफ्तगू फरमाई असहाबी मुतवज्जे थिया असहाबी 4 8 9 या पूरी जमात हुई संजन फरमायो या माशरल मुस्लिमीन ए मुसलमानन की जमात हिन जमात के महशर केॾी वॾी जमात हुजे न उनखे महशर चइबो माना हुज़ूर हाणे जेका ॻाल्हि पिया कनि सा हिक ॿिनि सां न पर पूरी जमात हुई साईं फरमायो या मअशरल मुस्लिमीन ए मुसलमाननि जी जमात अना सिल्मुन लिमन सालम अहलल खैम ए मुसलमाननि जी जमात ॿुधो हिन खेमे में जेके वेठा आहिनि न जन सां इहे चारई सुलियो कंदा मुंहिंजो उन्हनि सां सुलियो वहरबुन लिमन हारबहुम जेको इन्हनि चैन सां जंग कंदो मुंहिंजो उन सां जंग जो ऐलान जेको इन्हनि चैन सां जेके मुंहिंजे खेमे में मौजूद आहिनि जेको इन्हनि सां प्यार रखंदो इन सां मुंहिंजे प्यार जो ऐलान जेको इन्हनि सां जंग कंदो उन्हनि सां मुंहिंजो जंग जो ऐलान वलियुन लिमन वाला हुम जेको इन्हनि सां इन्हनि खे दोस्त रखंदो मां मोहम्मद उन खे दोस्त रखंदुसि जेको इन्हनि खेमे वारनि सां प्यार रखंदो मुंहिंजो उन सां जेको इन्हनि सां बुग़्ज़ अदावत रखंदो मुंहिंजी उन सां जंग जी समझ में आया खेमे में 4 केर हुआ मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खातून अतहर सलामुल्लाह अलैहा वाला अबिया इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु 4 शख्सियतूं साईं फरमाईंदा जेको इन्हनि सां प्यार रखंदो मुंहिंजो उन सां प्यार जेके इन्हनि सां सुलियो कंदा मुंहिंजो उन सां सुलियो जेको इन्हनि सां जंग कंदो मुंहिंजी इन सां जंग सुभान अल्लाह अॻिते हदीस जा लफ़्ज़ ॿुधो दिलि ते हथ रखो मां हदीस पढ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ध्यान ते हथ रखो सुभान अल्लाह शिया सुन्नी वहाबी देवबंदी सब ॿुधो मदीने वाले साईं जो फरमान मां किताब जो हवालो ॾेई वेठो आहियां वरी बि मातरी परे न आहे जेके शक थिए त हलियो अचे पर कुझु बकवास न कजांइ जे ॻाल्हाइणो आहे हिते मैदान में आ तुंहिंजी छंछरी साईं फरमाइनि था ला युहिब्बुहुम इल्ला सईदुल जद्द तय्यिबुल मौलिद उहो प्यार रखंदो जंहिंजो नस्ल सही हूंदो पंहिंजे पीउ जो पुटु हूंदो
नुस्ख़ो सही हूंदो जेको हलाली बाण समझो था न जेको इन्हनि सां प्यार रखंदो प्यार उहो रखंदो जंहिंजा ॾाढा पाक हूंदा पाण सही हूंदा नुस्ख़ो सही हूंदो पंहिंजे पीउ जो पुटु हूंदो इहो ई चइण सां मुहबत जिद्दे में जिद्दे में हिकिड़ो फ़क़ीर जे मुंहिंजे पुट जो नालो रखियो अथमि हसनैन हसनैन नालो रखियो हिकिड़ो चए मूंखां पुछे कंहिं शादा हे कहिड़ो नालो रखियो अथई हसनैन हसनैन मूं चयो हसनैन तोखे ख़बर आहे त छा आहे कहिड़ो नालो आहे मदीने वारे साईं जा ॾोहटा हुया हुज़ूर जी न्याणी जा फर्ज़ंद हुया इमाम हसन इमाम हुसैन उन हसन हुसैन खे खिलाए सघो हसनैन चवण लॻो हसन कहिड़ा हुसैन कहिड़ा मुसलमान आहीं हा मां मुसलमान आहियां जी तूं मुसलमान आहीं तोखे हसन हुसैन जी ख़बर न आहे चए मां इहे नाला अॼु तुंहिंजे वात में मुसलमान सदाए अच्छी दाढ़ी त 40,000 गांव में मथे अथसि उनखे ख़बर न आहे त हसन कहिड़ा हुसैन तव्हांजी सुन्ननि जा आलम ज़िंदाबाद जन तव्हांखे अहल बैत जी मोहबत जन मुल्कनि में पाकनि जो बयान ई नथो थिए दिलबर ते मेहराब ते उहे तौहीद शिरक जी ॻाल्हि कंदा नबी जे घराणे जी ॻाल्हि न कंदा उन्हनि माण्हुनि खे इहा ख़बर कोन्हे त हसन कहिड़ा हुसैन अल्लाह जो शुक्र आहे असांजे बच्चे खे ख़बर आहे त हसन हुसैन असांजो सिर जा सुन्नी जो बच्चो बच्चो हसनैन सां प्यार कंहिंजो प्यार फैसलो हिते थो थिए कहिड़ा कहिड़ा साईं फरमाइनि था वला युबग़िदुहुम इल्ला शक़ीउल जद्द रदीउल मिलाद जेको माण्हू इन्हनि सां बुग़्ज़ रखे इन्हनि चइनि सां बुग़्ज़ रखे इन जा ॾाढा सही न पीउ ॾाढा इन जा सही न आहिनि ऐं इन जी गंदी पैदाइश रदीउल विलाद गंदी पैदाइश बुरी पैदाइश वरी वरी मूंखे लफ़्ज़ न चवरायो त सियाणा रदीउल विलाद गंदी पैदाइश उहे जन खे हसनैन करीमैन सां बुग़्ज़ हुआ मौला अली सां बुग़्ज़ हुआ नबी जी न्याणी सां बुग़्ज़ हुआ इहे गंदी पैदाइश वारा ॾाढा इन्हनि जो सही न आहे पीउ ॾाढा इन्हनि जा दुरुस्त न आहिनि मोहबत इन्हनि चइनि सां उहो रखंदो आहे जेको हलाली बच्चो हूंदो हाणे हिकिड़ी हदीस थो ॿुधायां जे या न ठरई त मां तूं ॿुधंदे हदीस ॿुधंदे मदीने वारे साईं जो दरबार मूंखे शेर ॿुधण ईंदा आहिनि पर मूंखे मज़ो ईंदो आहे नबी जी हदीस पढ़ण हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं आया मस्जिद नबवी शरीफ़ उहा मस्जिद जंहिंमें हिकिड़ी निमाज़ पढ़ो त 50,000 निमाज़ुनि जो हुसैन कलोड़े ॻोठ में 50,000 निमाज़ूं पढ़ी दालीअ में 50,000 निमाज़ूं पढ़ी मस्जिद नबवी में हिकिड़ी इहा मूंखे बि ख़बर आहे त तुंहिंजे 50,000 पढ़ंदे 5 ई बोलंदो पढ़ी तुझे लक्षणनि जी मूंखे बि ख़बर अलाह जल सभिनी खे मस्जिद नबवी में निमाज़ नसीब हिकिड़ी निमाज़ पढ़ी 50,000 निमाज़ुनि जो सवाब
हीअं मुंहिंजा सुहिणा हबीब जो आया न हिकिड़े हथ में इमाम हसन ॿिए हथ में इमाम हुसैन इन शहज़ादनि खे वठी हीअं हवेली मां निकिता हीअं मस्जिद ॾे जो आया त असहाबनि जूं निगाहूं मुस्तफ़ा ऐं मदीने वारे जे हिननि शहज़ादनि जे चेहरनि ते नज़र हे वदुहा वारो चेहरो चंद्र जहिड़ा ॿ शहज़ादा कई चेहरा बेमिसाल असहाबनि जूं नज़रूं चेहरनि ते हुजनि हज़ूर जन खे हथ में वठी आया साईं जन जॾहिं महिल दाख़िल थिया सहाबनि जूं निगाहूं हज़ूर जे चेहरे ते साईं जन फरमाया त ॿुधो मन अहब्बनी जंहिं मूं सां मुहबत रखी ऐं जे हिननि ॿिन्ही मुंहिंजे बचनि सां मुहबत रखी मूंसां ऐं मुंहिंजे हिकिड़े बचे ॿिए बचे ॿिन्ही बचनि सां अब्बाहुमा हिननि जे अब्बे सां मुहबत रखी अब्बो केरु आहे हिननि जो ॻाल्हायो उम्महुमा ऐं हिननि जी अम्मनि सां मुहबत रखी हिननि जी अम्मा केरु आहे सय्यदतुल निसा ख़ातून जन्नत साईं फरमाया त जे मूं सां मुहबत रखी हसन सां मुहबत रखी हुसैन सां मुहबत रखी अली सां मुहबत रखी अली जी राणी घर दयाणी सां पंचनि सां मुहबत रखी घणनि सां पंचनि सां मुहबत रखी पोइ साईं जन फरमायो कान मई फी दरजती यौमल क़ियामह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इहो मुहबत रखण वारो मूंसां ईअं गॾु हूंदो जीअं हे ॿ शहज़ादा मूंसां मुहबत रखण वारो पंजतन सां हुब रखण वारो मूंसां गॾु हूंदो कान मई मई मूंसां गॾु फी दरजती मुंहिंजे दर्जे में जे जन्नत जे तबके में मां मुहम्मद हूंदुसि मुंहिंजे पाड़े में इहो हुबदार हूंदो जंहिंजो पंजतन सां असां पंजतन जा ॿार आहियूं कंदा असहाबनि सां प्यार असां पंजतन जा ॿार आहियूं कंदा असहाबनि सां प्यार जंहिंजो पंजतन पाक सां प्यार जेको मञंदो चार यार नया जंहिंजो पंजतन पाक सां प्यार जेको मञंदो चार यार नया तंहिंजे कलेमे जो एतबार नया तन मूज़िन खां असां सार आहियूं असां हैदर जा असां यारी वारो यार से आज़म दिलदार बणियो असां यारी वारो यार सुणो से आज़म दिलदार बणियो असां पीर मिठो भॻदार लोड़े वारो सरदार असां मशहूर वारो सरदार असां अबू हनीफ जा यार आहियूं असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा असहाबनि सां प्यार आहियूं पंजतन जी मुहबत असांजी हिकिड़ी अखि आहे
चैन यार जी मोहब्बत सां जमीयत जंहिंखे हिकिड़ी हुजे ॿी न हुजे ॿुधो था हिकिड़ी अखि हुजे ॿी न हुजे साची आहे खाबी न आहे खाबी आहे साची न आहे आलम सां प्यारा असाबन सां ज़ेरा इहो बि हिकु अखि वारो आहे असाबन सां प्यारा आलम सां बुग़्ज़ इहो बि हिकु अखि वारो आहे जंहिंखे ॿिन्ही सां प्यार न आहे इहो अंधो आहे हिकु अखि वारो काणो आहे पर हे सुन्नी ॿिन्ही अखियुनि वारो असां पे को मातम को न कयूं असां सारा कपड़ा को न ढकियूं सुन्नी इहो सुन्नी ॾाढो पढ़ंदा सभु सुन्नी भई हेॾा ॾींहं थिया न कारी कमीज़ पाईंदा हुननि सां गॾु उल्ला में बाबा ॻाल्हि ॿुधो ध्यानु आहे न हिकिड़ो हमरा हुयो के सुन्नियुनि जो जलसो साईं लोड़े वारे जो ज़िक्र थिए त ज़िक्र में वरी थिए हुन फटाफटी वरी उन्हनि जो सीरत जो जलसो वरी मातम थिए त वरी कारा कपिड़ा वरी साईं हिंदुनि जी होली थिए न रंग न थींदो ॾियारी ते ॾियारी प्रिया खयो हिंदुनि सां गॾु वरी ईसाइनि जो क्रिसमस थिए त भंगी उन्हनि जो मुर्शिद लाल गुरू जो भंगी ॾियारो मल्हाईंदो हे भई नीरी पगड़ी पाए उन्हनि भंगियुनि सां गॾु वेठा के माण्हू खे आहियूं कहिड़ी भला थी वई हिंदू कोली में छा इहा ॻाल्हि ॿुधो हर को चए थो मां हक़ ते भला हेॾियूं जमायूं हक़ ते हूंदो न मां सभिनी सां प्रेरणा भॼांदो पोइ जेको छुटो उनखे जंहिंखे पंहिंजे मज़हब जी ख़बर न आहे त हक़ चाहे न हक़ चाहे पोइ सुन्नी तोखे मुबारक आहे तुंहिंजी हक़ वारी सच वारी जमात हिकिड़ो सोलो दलील ॾिए न जंहिं जमात ते रब राज़ी हूंदो आहे न उन मां पंहिंजा वलीअ चूंडींदो आहे सॼो पाकिस्तान घुम कंहिं बि बद मज़हब में वलीअ न मिलंदी वलीअ सभु सुन्नी कलंदर सुन्नी नालो ई त ओस्मान मिठाई सुन्नी फरमाए तो चारई चङा चौधार हुया हिकु आंदा हबीब रोज़े वारो साईं सुन्नी पूरो पाकिस्तान घुमिया हड़ई वली तोखे सुन्नी नज़र ईंदा छो त हक़ वारी जमात जे मां अल्लाह पंहिंजा वली चूंडिया उहा सुन्नी हेॾे होॾे रोना न वरायो हक़ वारी सच वारी जमात रब नसीब कई आहे तोखे कहिड़ी ज़रूरत आहे ॿिए पासे वञण जी तोखे जलसो ॾिसणो आहे त सुन्नियुनि जा जलसा टई महिरम ते दावत ॾिए हली अचूं त दिलबराबाद बोरे में तोखे जलसो ॾिसणो आहे न लोड़े शरीफ़ ते वञ दीदार करणो आहे लोड़े शरीफ़ ते वञ दरगाह मशहूरी शरीफ़ वञ दरगाह अलाहाबाद शरीफ़ वञ खुदा के दोस्तन के दरबार में तो फैज़ मिले बाकी कारी कमीज़ पाई जो हुबदार ही तो पंज वक्त नमाज़ पढ़ ना हुबदार ही तो रोज़ा रख ना हुबदार ही तो अल्लाह के दीन ते अमल कर ना सुन्नत शरीयत मदीने वाले साईं जे दीन ते अमल कर ना सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि
हदीस ॿुधो हदीस मदीने वारे किताब जो नालो आहे मुस्नदुल फिरदौस जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 52 ॿियो किताब आहे तारीख़ दिमश्क जिल्द 7 सुफ़ो नंबर 127 टियों किताब आहे सवाए के मुहरका जिल्द ॿियों सुफ़ो नंबर 663 टिनी किताबनि में रिवायत आहे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जो रिवायत करे त मदीने वाले साईं फरमायो अना शजरतुन व फातिमतु हिमलुहा व अलीयुन लिकाहुहा वल हसन वल हुसैन समरुहा मुझे ध्यान करो साईं फरमाइनि था मोहम्मद जो मिसाल हिकिड़े वण वांगुरु मां मोहम्मद हिकु वण वांगुरु आहियां फातिमा उन जो थोड़ो आहे अली उन थोड़ जूं टारियूं वांगुरु आहे हसन ऐं हुसैन उन जा मेवा आहिनि इन्हनि पंजनि सां मुहबत रखण वारा इन वण जा पन कलोड़ो आहे को चांडियो आहे को सुमरो आहे वल मुहिब्बून अहलल बैत वरकुहा अहल बैत सां मुहबत रखण वारा इन वण जा पन साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो वण जन्नत में थोड़ो जन्नत में टारियूं जन्नत में मेवा जन्नत में पन जन्नत में जे तू अहल बैत जो मुहब्बतदार आहीं तोखे मुबारक चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जे हुबदार आहीं त पोइ तुंहिंजे लाइ हिते हुते बेड़ा पार हुबदार आहीं त पोइ तोखे मदीने वारो पाण सां गॾु जन्नत ॾे पर मोहबत सुञापती आहे निशानियुनि में ये हर को जो मुझे मोहब्बत के को सिंह से कोन खबर पयो सिंह से सुभान अल्लाह की खबर पवंदी मोहब्बत जी निशानी जैसा मोहब्बत हूंदी उन जो अक्सर जिक्र कंदो उनखे घणो याद कंदो पहिरीं निशानी आहे मोहब्बत जैसा हूंदी उन जो जिक्र कंदो जैसा मोहब्बत हूंदी उन जो चयो वञंदो जैसा मोहब्बत हूंदी उन जो तरीक़ो वठंदो उन जो फरमान मञंदो उन जे तरीक़े ते हलंदो जंहिंजी पंजतन सां मोहबत आहे न त पंजतन जी मोहबत वारी निमाज़ सां जेको पंजतन जो हुकदार हूंदो सो ज़रूर निमाज़ी हूंदो जेको पंजतन पाक जो हुकदार हूंदो सो मस्जिद जो पांधेड़ू हूंदो वो ज़िक्र वारो क़ुरान पढ़ण वारो वो चोरी न कंदो वो ज़िना न कंदो वो शराब न पीअंदो वो नशो न कंदो उन जे ज़बान ते विर्द हूंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह पढ़ पंज नमाज़ूं सारे ना बे खुदा के विसारे
पढ़ पंज नमाजूं सारे ना दे खुदा के विसारे रख रोजा दिल के रखा महरम के महीने में रख रोजा के रखा महरम के महीने ना कारा कपड़ा पा महरम के महीने में इमाम जिंदा आए इमाम जिंदा आए यो पिट को जाए सुनाए ना दर दर ढोल बजा महरम के महीने में ना दर दर ढोल बजा महरम के महीने में सब परवर पाक जब प्यारा शहीद करबल वाला सब परवर पाक जब प्यारा ओ शहीद करबल वाला तू तन जो शान बुझा महरम के महीने में जो शान बुधा महरम के महीने में इमाम जिंदा आए हुसैन जिंदा आए यम पिट को जाए सुनाए ना दर दर ढोल बजा महरम के महीने में कपड़ा महरम के महीने में ओ सुन्नत को न सुनाती तो भंग सदल आलाती तो सुन्नत को न सुनाती तो भंग सदलड़ी लाती छद पिटकाई कुटका महरम के महीने में पिटकाई कुटका महरम के महीने में असहाब नबी जा प्यारा बड़ा हादी हिदायत वाला असहाब नबी जा प्यारा हर हादी हिदायत वाला तो तन के की नगरा महरम के महीने के की नगरा महरम के महीने में को सचो रुपदार वो नमाज पढ़ंदो खुदा जाने मुझे इमाम हुसैन पूरी जिंदगी कदे नमाज नहीं छोड़ी आखिरी निहारो करबला जो मैदान 101 तीर नहीं तलवार ना बदन ते अल्लाह पूरो जिस्म मुझे सोने हुसैन जो जख्म ऐ वो जुम्मे जो लियाड़ो जुम्मे जो पहन हुयो ओडी मना जब पाण दिन मल घोड़े का जख्मी थी हेठ आया तो शिमर सीने पे चढ़ी बैठी पाण फरमाई तो शिमर मुझे सीनों पे खोलो ये सीनों खोले तो कोड़ जा अच्छा निशान पग जा कोड़ जा निशान पर फरमाई मुझे नाने साईं सच फरमायो तो कोड़ियो कुत्तो आहे को मुझे बच्चन के खून में रुत मुझे नाने जो फरमान सच हुआ अज तुम के कत्ल कंदे पर शिमर थोड़ी देर मुझे सीने तला तमा नमाज पढ़ी वो पूरी जिंदगी कदे नमाज न छड़ी हीर आखिरी वक्त जे नमाज छड़े में तो मां पंजे बाबे अली जगह केड़ो जवाब ॾींदसि मां पंजे अमड़ खातून अतहर जगह केड़ो कंद खणंदसि मां पंजे अते वो हसन जगह केड़ो जवाब ॾींदसि शिमर मुझे सीने था लव मां नमाज फर्ज न कजो तेरे प्रेम करे मुझे सोने हुसैन नमाज अदा कई नमाज न छड़ी उन मल नमाज पढ़ी अल्लाह जे अजा सिर्फ सजदे में थे रब जे हुजूर में नमाज पढ़ंदे सनान बिन अमरू नाले को बदबख्त हुयो साईं जन सिर सजदे में रखियो उन मथो तलवार है सिर मुबारक धड़कंदा सिर पंजो सजदे में रब जे हवाले कई जिन गुना इमाम हुसैन जो सिर मुबारक
जिस्म का धार खोलो तो खोली बिन यजीद नाले को शख्स हुयो खोली नालो खोली खबीस वो सैयदना इमाम हुसैन जो सिर मुबारक के कपड़े में लेड़े घर में खड़ी बस जालो हिकिड़ी ज़ाल पुछे छा जी कई आई जी दुनिया जी वॾी क़ीमती शइ आहे सुभाणे कूफे जो जेको गवर्नर उबैदुल्लाह बिन ज़ियाद उन खे हीअ शइ मुस्लिम खे सोन ऐं चांदी सां ठाहे छॾी अहिड़ी क़ीमती शइ आहे जी छा पतो अथई ॾिसां त सही आहे कहिड़ी शइ तुंहिंजी काई सोन आहे चांदी आहे हीरा मोती छा हूंदो जी त इहो इमाम हुसैन जो सिर शर्म जो तो फातिमा ज़हरा की न्याणी जो सिर माण्हू सोन आणे चांदी आणे तूं मोहम्मद मुस्तफा जे बच्चे जो सिर मां कसम थी खणा रब जी ज़ात जो त अॼु खां वठी तोसां हिकु बिस्तर ते कॾहिं न गॾु थींदुसि तो जहिड़े ख़बीस पलीत सां मां कॾहिं बि ज़िंदगी न गुज़ारींदुसि जो तो मुस्तफा जे बच्चे जो सिर खणी हिन जो सिर मुबारक हिकिड़ो थां हुजण जे हेठों रखे पाण वारे ख़बीस सुतो पर माई वीचारी खे निंड न कई पूरी रात माई करे हुबदार हुई उनखे निंड न पई अचे उन रात थी दिन में हे ख़बीस सुतो न उन माई हीअं कयो जो बर्तन हटाई सिर मुबारक कढी उहो सिर मुबारक चपल खे मदीने वारो चूसी जेको जेके गल मदीने वारा साईं चपल सां चुनू ॾींदा हुआ उहे रत में रंगीन हुया उहे ज़ुल्फ मुबारक रत में ॻाढ़ा हुया उन माईअ ज़ुल्फनि खे धोतो इमाम हुसैन जे सिर मुबारक धोतई खुशबू लॻाई हिकिड़े थाल में रखे पाण बुलंद में बंदी गर्दन झुकाए गंद निमाए गोॾड़ा अदब जा ॿधी सिर मुबारक रखिया बा अदब वेही रही चए थी रात थी त मां ॾिसां त इमाम हुसैन चुप चुप पिया क़ुरान जी तिलावत रात जो बेगराब थियो आवाज माई इन हुजरे में बाहर निकरे वञे गॾु पाक रूह तुंहिंजे बच्चे खे मुसाफिर आया करे मोकिलानी प्यासा सैयद न पीता पानी सिर मुबारक मेज़े पे खड़ी कूफे खां दिमश्क में बनी गया पूरी बात सोने हुसैन ने सिर मचा अल्लाह ने कुरान की तिलावत दोस्तों नबी ने बच्चन की मोहब्बत कुरान से नमाज से अल्लाह के दीन से जेकरे तुझी अहल बैत से मोहब्बत है तो कुरान से दिल ला नमाज से दिल ला अल्लाह का जिक्र कर मस्जिद के आबाद कर यो अहल बैत में हुक्मदार की निशान जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों जंहिंखे अहल बैत सां मोहब्बत हूंदी न उनजे कॾहिं निमाज़ न छॾे सघंदो कॾहिं अल्लाह जो ज़िक्र न छॾे सघंदो मुंहिंजा दोस्तो अहल बैत जो हुकदार
उनजो छा वञे मकान में, छा वञे उनजो नशर ऐं पतन में, छा वञे उनजो बेहयाई के कमनि सां। मदीने वारे साईं जे बचड़नि जो हुकदार हमेशह मस्जिद में ॾिसबो, ज़िक्र सां ॾिसबो, क़ुरान तो जेकॾहिं तूं सचो हुकदार आहीं न, सची तुंहिंजी मोहबत आहे नबी जे आल सां, पंज तन पाकनि सां, त अॼु हिन महफ़िल मुहम्मदी में, अॼु हिन भलारी महफ़िल में वाइदो कर त अॼु तव्हांजी निमाज़ न छॾी। सादा चओ निमाज़ पढ़ंदो निमाज़ भला हिते सोमाणी जी निमाज़ साईं जन पढ़ाइनि त तव्हां पढ़ंदव जी?